पापनगर ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल पापनगर जा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ दिलचस्प थियण वारा आहिनि। अचण वारे एपिसोड में तव्हां ॾिसण वारा आहियो हिकु त हाणे बलाज ख़ान परेशान थियो आहे, ख़ासि करके मल्हार जे करे ऐं गमदिल जेको गवाही नथो ॾिए अफियार जे करे। हाणे कीअं बि करे हू इहो मसइलो हल कराईंदो बलाज ख़ान त गमदिल असांजी ॻाल्हि मञे। अगरि हुन सिधी ॻाल्हि न मञी गमदिल त पोइ वरी कुटको ॾियारे बि बयानु ॾियारींदो मल्हार जे ख़िलाफ़ु गमदिल खां। इहो बलाज ख़ान जीअं पहिरियों ॿधी गमदिल खे कुटको ॾिनो हुई, ॿीहर बि ईअं ई कंदो ऐं उनजी इहा ई कोशिशि हूंदी ऐं उन खां पोइ मल्हार जे ख़िलाफ़ु बयानु ॾिनो वेंदो ऐं गमदिल मजबूरन बि इहो बयानु ॾींदो। लेकिन मिठल जी ॻाल्हि थी सघे थो मतां गमदिल बाद में मञी वञे ऐं उनखे सम्झ में अची वेंदी त सॼो कमु इन बलाज ख़ान जो आहे, न की वरी मल्हार जो। ऐं सभु जेको आहे न अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि। तव्हांखे प्रोमो बि कोन मिलियो हूंदो, तव्हां टेंशन में हूंदो, पर प्रोमो बि तमामु जल्द अचण वारो आहे पापनगर जो। टेंशन वठण जी का ॻाल्हि कोन आहे। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तों। अजरक इन्फो यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में।